हिकिड़ो माण्हू आहे हुन जे ख़िलाफ़ केस रजिस्टर्ड थियो, हुन काई ज़मानत वग़ैरह कोन वरिती, हू भॼी वियो। फ़र्ज़ु करे था वठूं हू भॼी वियो। हाणे जंहिं माण्हू केस कयो या फ़र्ज़ु करे था वठूं पाण 489F जी FIR थी आहे, त हाणे उहो माण्हू ट्रेस कीअं थींदो या उन जे ख़िलाफ़ कहिड़ो एडवर्स एक्शन आहे पुलिस वटि ऐं अदालतुनि वटि? सर, पहिरियां मोस्टली ईअं थींदो आहे, FIR दाख़िल थी, उन जे ख़िलाफ़ पुलिस चालान जमा कयो, मैजिस्ट्रेट साहिबु काग्निसेंस वरितो, काग्निसेंस वठण खां पोइ उन जे ख़िलाफ़ NIC ब्लॉक थियो, उहो एब्सकॉन्डर डिक्लेयर थी वियो। हाणे हुनखे किथां ख़बर पई को बैंक अकाउंट सीज थी वियो या कंहिं ट्रेवलिंग करे पियो, प्रॉपर्टी ज़ब्त थी सघे थी। ड्यूरिंग ट्रेवलिंग हुनखे ख़बर पई मुंहिंजे ख़िलाफ़ FIR थी आहे, त हुनजी फर्स्ट ड्यूटी इहा आहे त कोर्ट खां प्रोटेक्टिव बेल वठे। हाणे जॾहिं बि हिफ़ाज़ती ज़मानत वठंदो उन खां पोइ 5-6 ॾींहंनि खे जो टाइम हूंदो आहे प्रोटेक्टिव बेल जो। बेल वठण खां पोइ मुतलका कोर्ट में सरेंडर कंदो पाण खे, वरी प्री अरेस्ट वठंदो। बेल जा बि क़िस्म हूंदा आहिनि? जी, बेल जा हिकिड़ी बेल बिफोर हूंदी आहे, गिरफ़्तारीअ खां अॻु वारी हूंदी आहे, हिकिड़ी हूंदी आहे गिरफ़्तार थियण खां पोइ जंहिंखे असां आफ्टर अरेस्ट चवंदा आहियूं, ॿी हिकिड़ी थींदी आहे प्रोटेक्टिव हिफ़ाज़ती बेल, ॿी थींदी आहे ट्रांज़िट बेल। ट्रांज़िट बेल ईअं आहे जीअं मां ॿाहिरि मुल्क में आहियां, मुंहिंजो NIC ब्लॉक आहे, त मां अचणु चाहियां थो पाकिस्तान में, त उहा जेका बेल आहे उहा ट्रांज़िट बेल आहे। प्रोटेक्टिव को बि ॾोह थियो, मूंखे हिफ़ाज़ती ज़मानत ॾिनी वञे। प्री अरेस्ट इहा आहे त गिरफ़्तारीअ खां अॻु वारी ज़मानत। आफ्टर अरेस्ट माण्हू गिरफ़्तार थी वियो, उहो उनखे असां अच्छा, ॿियो इहे जेके रेप केसिस हूंदा आहिनि इन में DNA वग़ैरह बि कलेक्ट कयो वेंदो आहे, त हाणे जेके ॿी नोयत जा केस आहिनि उन जी भेट में त जेको रेप केस आहे उहो इलाही संगीन नोयत जो आहे। इन में इन्वेस्टिगेशन जा जेके मूड्स हूंदा आहिनि उहे कीअं हूंदा आहिनि, DNA केतिरी देरि में कलेक्ट करे सघिजे थो, या कहिड़ियूं कहिड़ियूं ज़रूरी शयूं आहिनि जेके फौरी तौर ते करणु खपनि विक्टिम खे, या पाण खणी चऊं त उन जा जेके वारिस आहिनि, त जीअं जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा सॉलिड स्ट्रॉन्ग तरीक़े सां थी सघे? सर, इन जो कानून आहे जेंडर वायलेंस एक्ट 2021। असांजी पार्लियामेंट नओं कानून मुतारिफ़ करायो असांजे क्रिमिनल प्रोसीजर कोड में, त जेके बि रेप केसिस हूंदा या अहिड़ी नोयत जा केसिस हूंदा उहे स्पेशल कोर्ट्स में हलंदा। पर रिसेंटली सुप्रीम कोर्ट चयो आहे DNA भले हुजे, अगरि कंहिं बि विक्टिम जो बयानु आहे उहो इट्स सेलिफ फॉर कन्विक्शन, फिट फॉर दी अक्यूज़्ड। पर असांखे इहो आहे त उनजी जांच कहिड़े लेवल जे ऑफिसर कई आहे, कानून में लिखियलु आहे त DSP लेवल जो ऑफिसर हूंदो। अगरि को बि ॿार आहे त उनजो वेरी इमीडिएटली 164 मुतलका अदालत में कराइणु ज़रूरी आहे। अगरि DNA मैच अचे थो पोइ त फिट फॉर कन्विक्शन। पर कानून चए थो, सुप्रीम कोर्ट रिसेंट जजमेंट ॾिनी आहे, अगरि को बि अफेक्टिव माण्हू आहे 164 कराए थो या कोर्ट में बयानु ॾिए थो, इट्स सेल्फ सफिशेंट आहे। सही। अच्छा, ही DNA टेस्ट आहे छा, या कीअं थींदी आहे, इन जो तरीक़ेकार कीअं आहे, ऐं कहिड़ा पर्टिकुलर्स ज़रूरी आहिनि इन जे लाइ? सर, DNA जो मक़सदु इहो हूंदो आहे त अगरि कंहिं बि माण्हूअ सां को बि जुर्म थियो आहे या कंहिं उन सां जुर्म कयो आहे त उनजे सैंपल्स खे मैच करण लाइ DNA वरिती वेंदी आहे। मॉडर्न डिवाइसिस, अॼुकल्ह जेके मॉडर्न डिवाइसिस। सैंपल मां छा मुराद आहे सर? सैंपल मां मक़सदु इहो आहे त कंहिं माण्हू हिन सां वाक़िया इंसिडेंट कयो आहे या न कयो, रेप केस आहे, अगरि कंहिं ते उनजो इल्ज़ाम आहे त उनखे एक्चुअलिटी या रियलिटी साबित करण लाइ उनखे इहो ज़रूरी आहे त DNA वरितो वञे। हिकिड़ा तव्हां ॾिसो अॼु सोसाइटीअ में इन कानून जो माण्हू इलाही ग़लति फ़ाइदो था वठनि। कंहिं आम माण्हू ते इल्ज़ाम हणी था सॾनि त हिन मूंसां ग़लति कमु कयो आहे या रेप कयो आहे। पोइ कानून में प्रोसीजर रखियो हुयो त बाबा हिन सां मैच थिए थो या वेदर ही मिलिया आहिनि या न मिलिया आहिनि। पोइ ॿिन्हिनि जा सैंपल वठंदा आहिनि त वाक़ई इहो मैच थिए थो या नथो थिए। पोइ उहे लेबॉरेटरी लाइ मोकिलिया वेंदा आहिनि। पोइ उनजो जेको टेस्टिंग रिज़ल्ट ईंदो आहे, अगरि पॉज़िटिव ईंदो आहे पोइ पाण में मैच थिया आहिनि, अगरि नेगेटिव अचे थो त उनजो ॾोह ई न थियो। रेप केस लाइ त इंट्रो कोर्स सफिशिएंट आहे, जेके असांजूं अदालतूं चवनि थियूं। हाणे इंट्रो कोर्स में बि DNA इफेक्टिव आहे? मां तव्हांखे पहिरियां ॻाल्हि ॿुधाई त DNA बि हाणे एडमिसिबल इन करे कयो आहे। कोर्ट चए थी अगरि को बि विक्टिम जो बयान ई सफिशिएंट आहे फॉर कन्विक्शन या हुन ॻाल्हि जे लाइ। पर 5-6 सालनि जो ॿार आहे, अॼुकल्ह ॿारनि सां थिए थो, त हाणे ॿार जेकर अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट ॾिए थो, हा, त कानून चए थो हुनजी एडमिसिबल आहे, छो त हुन सां उहो वाक़ियो थियो आहे। रिसेंटली तव्हां ज़ैनब ॾिठो हूंदो, हुन खां पोइ ही लॉ ॾाढो
पंहिंजे एक्शन में आयो, ॾाढा रिजिडिटी थी, माण्हुनि बि पकड़ धकड़ थी, उन माण्हूअ खे फांसी बि आई। पोइ इन लाइ इहो रखियो वियो त बाबा उन माण्हू विक्टिम जो बयानु ज़रूरी आहे, अगरि हू बयानु ॾिए थो त उहो उनजी साबिती आहे। अच्छा साईं, हाणे 164 जॾहिं रिकॉर्ड थिए थी त पोइ हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका अदर साइड आहे उहा क्रॉस बि कंडक्ट करे थी। जी, हाणे हिकिड़ो 5-6 सालनि जो ॿारु आहे या 7 सालनि जो ॿारु आहे, स्टेटमेंट हू ॾेई थो छॾे, पर हाणे अहिड़ी सिचुएशन में छा विक्टिम खां क्रॉस थींदो? सर हमेशह को बि माण्हू कंहिं बि केस जो अगरि विटनेस थींदो आहे या 164 थींदो आहे त उनखे क्रॉस एग्ज़ामाइन करणु इहो अक्यूज़ या मुलज़िम जो राइट आहे। त इन मुतलिक़ उन ॿारड़ीअ खां बि सुवाल पुछी सघजनि था त छा इहो ॾोह थियो या न थियो हुयो। त क्रॉस हर मुजरिम जो राइट आहे। उन में जेका कंट्राडिक्शन ईंदी आहे पोइ उनजो बेनिफिट ऑफ डाउट हमेशह मुलज़िम ॾे वेंदो आहे। पोइ अगरि केस कूड़ो साबित थियो त उनखे बरी कयो वेंदो आहे। ठीकु आहे, पर हाणे 6-7 सालनि जो ॿारु कंहिं वकील जे सवालनि जो जवाबु त न ॾेई सघंदो, डेफिनेटली उन में कंट्राडिक्शन अॻिते हली पैदा थियणी आहे। सर आख़िरी सवाल, छो जो वरी मूंखे ॿुधाए थो वञे टाइम पूरो थी वियो आहे असांजे प्रोग्राम जो, व्हाट इज़ द लीगलिटी ऑफ CCTV फुटेजेस एंड स्क्रीनशॉट्स? Sir, now as the law is developing, 164 कानून शहादत आर्टिकल is introduced for the modern techniques and devices. हाणे कंहिं बि ॾोह खे पकड़ण लाइ करण लाइ CCTV इन करे ज़रूरी आहे त जीअं पुराणे दौर में आम थींदो हूंदो, हिकिड़ो माण्हू चोरी करे वियो, हाणे चोरी त करे वियो, उहो नज़र न आयो, अगरि हाणे CCTV जी एडमिसिबिलिटी तॾहिं आहे जॾहिं उनजी फॉरेंसिक कराई वञे। फॉरेंसिक में इहो ॾिठो वेंदो आहे त वाक़ई इहा जेका वीडियो क्लिप उतां वरिती वई आहे जेन्युइन आहे या न आहे। त मॉडर्न डिवाइसिस में हिकिड़ी शइ इहा रखी वई त उन्हनि जी हमेशह फॉरेंसिक ज़रूरी आहे त वाक़ई इहा जेन्युइन आहिनि या न आहिनि। तंहिंजे करे अगरि स्क्रीनशॉट ऐं CCTV ॿिन्ही जी फॉरेंसिक आहे त पोइ एडमिसेबल लाइ, अगरि न आहे त पोइ उन्हनि में कानून जी का बि हैसियत न आहे।